ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलो जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। अदालत पारां जांच ऑफिसर खे शफ़ाफ़ जांच करे रिपोर्ट पेश करण ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो वियो। पुट जा असुल कातिल गिरफ़्तार कया वञनि। पुलिस ते एतमाद न आहे। नसरुल्लाह गडानी जी अमर जो इहो चवणु आहे। जांच ऑफिसर रिपोर्ट अदालत में पेश कंदी। केस जी जांच लाइ वधीक मोहलत घुरी वरिती आहे। अदालत केस जी वधीक ॿुधणी छंछर ताईं मुलतवी करे छॾी आहे। वकील जो चवणु आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। मीरपुर माथेलो जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस वारे मामले जी अॼु मीरपुर माथेलो जी दहशतगर्दी कोर्ट में जेका ॿुधणी थी, जंहिंमें केस में जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर ऐं हिकु जवाबदार उन सां गॾु केस जी फ़रियादण अमा पठाणी बि उन जेको अदालत पहुता। उन खां पोइ जेका जांच अफसर जेका रिपोर्ट जमा कराई वई अदालत में, उन दौरान अदालत पारां हिकु दफ़ो ॿीहर साफ़ शफ़ाफ़ जांच करे ऐं रहियल जवाबदार गिरफ़्तार करण जे लाइ 2 ॾींहंनि जी जेका उनखे हाज़िरी ॾिनी। 2 ॾींहंनि दौरान जेका रिपोर्ट जमा कराईंदो ऐं उनजी अमर जेका आहे उहा पुलिस जी रिपोर्ट मां उन चयो त असांखे पुलिस जी जेका इंक्वायरी इन्वेस्टिगेशन ते असांखे जेका ख़दशा आहिनि, पर उन सां गॾोगॾु उनजो जेको वकील आहे उबैदुल्ला घोटो, उहो सदस्य केस जी फ़रियाद में पठाणी सबूर अदालत में पेश थिया ऐं रहियल जवाबदारनि जे लाइ अदालत पारां सख़्त हिदायतूं जारी कयूं वियूं जांच ऑफिसर खे त जेको आहे ही रहियल जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। उन सां गॾोगॾु हिकु दफ़ो ॿीहर उनखे चयो साफ़ शफ़ाफ़ जेका जांच करे जेका आहे ईंदड़ ॿुधणी छंछर जे ॾींहुं जेका रिपोर्ट जमा कराई वञे। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।